लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि जनाब कादिर बख्श जतोई अल मारूफ़ कादिर जतोई साहिब सां असां गुज़िरियल निशस्तुनि में जेके ॻाल्हियूं कयूं उहे ॻाल्हियूं ऑलमोस्ट आख़िरी अचे पहुतो जिते हाणे साईं जंहिं जनम भूमि त उनजी सिंध आहे पर हाणे पनाह भूमि जेका आहे उहा आहे स्वीडन जो शहर स्टॉकहोम ऐं बल्गारिया मां पढ़ी उहो सिधो जहाज़ जे इंतज़ारु पिया कई इहो जहाज़ बल्गारिया वापसि वञे त मां पोइ इमिग्रेशन वटि वञा इमिग्रेशन वटि वापसि वियो उन्हनि खे चई दफ़ा मूं वटि हथे ख़ाली फ़क़ीर खे छा थो ॾेई सघे मूंखे जेको ॾियणो अथव तव्हां ॾियो साईं पोइ स्वीडन में तव्हां एयरपोर्ट खपे जो मूंखे किसो त ॿुधायो पोइ छा थियो एयरपोर्ट तां इमिग्रेशन वारनि वटि वियुसि उन्हनि खे चयो त जेको आहे मां अचे पहुतो आहियां हीउ मुंहिंजो पासपोर्ट आहे तव्हांजो महिमान आहियां सो जेको आहे पॉलिटिकल असाइलम घुरिजे मूंखे मां मुंहिंजो हीउ केस आहे केस ॿुधायो मान मुख़्तसिर सो उते मूंखे जेको आहे सो पंहिंजो हुननि हिकदमि कोन पर उते लॉकअप करे छॾियो मूंखे अच्छा मूंखे थाणे उन पंहिंजो एयरपोर्ट जो लॉकअप उते जेको आहे विधऊं सो उते हाणे मां सिगरेट पीअंदो हुउसि उन वक़्तु सो सिगरेट मुंहिंजा ख़तमु थी राति जो सुबुह जो ऐं तॾहिं सिगरेट जहाज़ में बल हूंदा तॾहिं सिगरेट जहाज़ में हलो हूंदा हुया पर तव्हां खपाए आया आहियो हा मतिलबु त हिकिड़ो पॉकेट वरितो न पी छॾियो जेको आहे पंहिंजो सो सुबुह जो हिकिड़ो सिपाही आयो त थकल ॾिसां त जेको आहे त पाकिस्तानी या जेको आहे इंडियन ओरिजन जो हू इंडियन ओरिजन जो हुयो सो जेको आहे ॻाल्हायोसीं पोइ मूं चयोमांसि त मूं वटि कुझु डॉलर हुया थोरा जेको आहे न कंहिं दोस्त खां वरिता हुया सो जेको आहे मूं चयोमांसि त यार हीउ जेको आहे न मूंखे सिगरेट पॉकेट आणो चयो यार सिगरेट हिते ॾाढा महांगा आहिनि सो पर मां तोखे ॾियां थो अधु पॉकेट ॾियां थो सो इहो डॉलर मतिलबु त इहो केरु जेको आहे न पंहिंजो सो पर तूं कमु कढो जेको आहे न हिन में सो उते पोइ सिस्टम इहो हुयो त पुलिस में बि तव्हां आहियो कस्टडी में तव्हांजो भाउ आहे तव्हांजो रिलेटिव आहे तव्हांजो दोस्त आहे या कीअं आहे जेकॾहिं चाहे तव्हां सां ॻाल्हाइणु त तव्हांजो राइट आहे तव्हांखे पुलिस जेको आहे अलो कंदी हुन सां ॻाल्हाइण जेको आहे न सो निरंजन हुते हुयो जेको आहे पंहिंजो एयरपोर्ट ते न उते हिन में स्वीडन में रहंदो हुयो सो उन खे जेको आहे सो पंहिंजो उन ते एयरपोर्ट ते कई पुलिस खे जेको आहे फ़ोन सो उन्हनि चयो तव्हां फलाणे नाले वारो त आहे हिते जेको आहे इहो सो पोइ चई त मां हुन सां ॻाल्हाइणु चाहियां थो सो पोइ ॻाल्हाई सो हुन कंहिं वकील सां ॻाल्हायो जेको आहे न पंहिंजो उते स्वीडिश वकील हुयो चई लेनार्ड यूहानसन नालो अथसि हिन जो वकील हुयो तूं हुन सां ॻाल्हाए ऐं तूं सॼो केस ॿुधाए तुंहिंजो केस खणंदो जेको आहे सो पोइ मूं उन नंबर ते ऐं तव्हांखे राइट आहे तव्हां जेल में बि आहियो न कस्टडी में आहियो तव्हां कंहिंखे बि जेको आहे पंहिंजो फ़ोन करे सघो था सो मूं पोइ पुलिस खे चयो त मूं चयो हीउ वकील जो नंबर आहे मूं वटि मां इन सां ॻाल्हाइणु चाहियां थो ऐं त ठीकु आहे इट्स योर राइट मतिलबु त तव्हां ॻाल्हाए सघो था उनखे किसो ॿुधायो सॼो जेको आहे मिस्टर जॉनसन खे सो जॉनसन चयो त हाणे मां जेको आहे पंहिंजो ॿियो त न तॾहिं बि मतिलबु त इहो कंदुसि त तव्हांजो प्रोसीजर जेको इंटरव्यू वारो आहे उहो जेतिरो जल्द थी सघे उहो थिए तव्हांखे हितां कढी पोइ जेका हिकिड़ी चवंदा आहिनि उन्हनि खे रिफ्यूजी कैंप चवंदा आहिनि कैंप छा मतिलबु त हिकिड़ो फ्लैट्स हूंदियूं आहिनि उन में रखंदा आहिनि उन्हनि खे कैंप पनाहगीरनि जी मतिलबु पनाहगीर हूंदा आहिनि उन में पनाहगीरनि जी एरिया आहे न एरिया उहा ॿियनि जी बि थी सघे ॿिया बि रही सघनि था पर हीउ अपार्टमेंट जेको आहे हिकिड़ो अपार्टमेंट्स माना पनाहगीरनि लाइ वक़ुफ़ थियल उन्हनि जे लाइ वक़ुफ़ उते रहंदो आहिनि ऐं इमिग्रेशन डिपार्टमेंट उन्हनि जी लुक आफ्टर कंदो आहे उते न सो पोइ जेको आहे उन पंहिंजो अप्रोच कई पोइ हुन ॿुधायो त मां जेको आहे अप्रोच कई आहे सुभाणे पुलिस इंस्पेक्टर हिकिड़ो ईंदो उहो तुंहिंजो इंटरव्यू कंदो इमिग्रेशन जे तरफ़ां उहो उनखे तोखे जेको कुझु ॿुधाइणो आहे उहो ॿुधाईंदे उनखां पोइ हू डिसीशन कंदा तोखे किथे था रखनि या कीअं न सो ख़ैर पोइ इंटरव्यू ते ॿिए ॾींहं ते आयो उहो वाक़ई पुलिस इंस्पेक्टर उनखे मूं इंटरव्यू ॾिनो सो उन खां पोइ हिननि कैंप में मोकिलियो मूंखे उहा जेका कैंप मतिलबु तीअं अपार्टमेंट्स वग़ैरह
पर हाणे अपार्टमेंट में उते वियासीं त जॻह हुई कान उते, पोइ हिकिड़ो होटल हुयो जेको आहे उते जेको आहे पंहिंजो हिननि होटल में असांखे रखियो। सो उते बि वरी तरह तरह जा माण्हू, हाणे उहो दौरु हुयो जो ईरान मां माइग्रेशन अञा ख़तमु न थी हुई, जेको आहे ईरान मां माण्हू मुसलसल अचनि पिया, ईरानी काफ़ी माण्हू हुया, ऐं हिकु अधु पंहिंजो इदी अमीन जिन माण्हुनि खे कढियो, ऐं उहे काठियावाड़ी ऐं गुजराती युगंडा। सो उहे फैमिलीज़ हुयूं। पोइ असांखे उते अल्फा होटल हिकिड़ो हुयो स्वीडन में, हिते स्टॉकहोम में, उते रखियो मूंखे कुझु ॾींहं। सो उनखां पोइ वरी मतिलबु त एक्सेप्ट कयो हुननि केस, हाणे हुननि चयो त हाणे केस तव्हांजो जेको आहे असां एक्सेप्ट कयो आहे, सो इन खे इमिग्रेशन डिपार्टमेंट वारा ॾिसंदा। सो उहे फ़ैसिलो कंदा पोइ त तव्हांजो छा जेको आहे न पंहिंजो उहो। ख़ैर बहरहाल मतिलबु त उहो जेको आहे न हिकिड़ो नॉर्मल हिकिड़ो प्रोसीजर ई हुयो। असांजो उहो केस जेको आहे ठाहे सॼो जेको आहे जेको कुझु मूं चयो वकील जे थ्रू, ऐं वकील खे बि उहा ख़बर, वकील खे काग़ज़ मोकिलियो मुंहिंजे खे, ऐं जेको आहे सो मूंखे बि ॾिनो। ख़ैर कैंप हिननि अच्छा मूंखे कैंप में मोकिलियऊं, हिकिड़ी किरूना नालो आहे शहर जो, उहो फार नॉर्थ में जेको उत्तरियों इलाइक़ो आहे न स्वीडन जो। स्वीडन जो तव्हां नक्शो ॾिसंदव न, ईअं डिघो नक्शो आहे। तव्हांखे घोटिकीअ मोकिले छॾियो? असांखे मतिलबु त घोटिकी खां बि अञा वेझो जेको आहे सो पंहिंजो कमू शहीद ते मोकिले छॾियो जेको आहे। सो ख़ैर बहरहाल उते वियासीं। सो उते तमामु परे हुयो साईं, तक़रीबन 20 कलाक पिया लॻनि ट्रेन सां जेको आहे वञण जे जेको आहे न हुन में। हा, सो पोइ उतां मां वरी जेको आहे कोशिशि करे उतां तब्दील कराए वरी विच स्वीडन में आयुसि उते। सो इहो प्रोसीजर पोइ तव्हांखे ख़बर आहे त जेको आहे पंहिंजो हिननि इनकार कयो, पोइ वरी बेनज़ीर साहिबु अचे हेल्प कई। इहो मुंहिंजे ख़्याल में पोइ हुन में ॿुधाए विया आहियूं। सो पोइ इहो 91 खां 1990 मार्च में मां आयुसि उते, त सितंबर 91 में मूंखे जेको आहे हिननि ॾिनो। माना प्रोसेस में साल ॾेढ लॻी थो वञे। साल ॾेढ लॻी थो वञे। मां उते करे छा थो जंहिंखे पनाह खपे थी? मुख़्तलिफ़ था कनि हाणे। मिसाल तव्हां छा था कयो? अच्छा, जंहिं तव्हां इन दौरान त जॾहिं तव्हां हिन में वेट था कयो कैंप में आयो? हा, उते अच्छा उते पंहिंजो ॿी का बि कान, हिकिड़ी इंट्रस्टिंग ऐं दिलचस्प उहा हुई त उते तव्हांखे मिले या न मिले स्वीडिश सेखारींदा ज़ुबान। सो असां डेली मतिलबु त वेंदा हुआसीं स्वीडिश। टाइम बचियो तव्हांजो? टाइम बचियो। ऐं उन में पोइ मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा माण्हू जेके असाइलम सीकर्स आहिनि मिलनि था, हर कंहिं जा वरी किसा जुदा। तमामु हिकिड़ी फैंटास्टिक ऐं इंट्रस्टिंग जेका आहे न पंहिंजो एक्टिविटी हुई। सो उन में सेखारींदा हुया, ऐं अक्सर टीचर्स हूंदियूं हुयूं, पंहिंजो मायूं हूंदियूं हुयूं, स्वीडिश मायूं, सुहिणियूं मायूं जेको आहे पंहिंजो जेको आहे असांखे ॿियो छा खपे सभिनी जेको आहे। सो असांखे वरी एक्सकर्शन ते वठी वेंदियूं हुयूं ॿाहिरि, मतिलबु स्वीडिश से। हुननि स्वीडन में मुंहिंजे ख़्याल में 99% माण्हुनि खे इंग्लिश ईंदी आहे। अच्छा? हा, 99%। हाणे त युथ में त मतिलबु त 100% शायदि थी वियो हुजे। सो उन वक़्तु बि मतिलबु मां डिॼी जेकॾहिं कयां त 95-99 जे दरमियान माण्हुनि सभिनी खे अंग्रेज़ी अचे। पर मजाल आहे जो हू अंग्रेज़ी ॻाल्हाइनि तव्हां सां। तव्हां अंग्रेज़ी में बि ॻाल्हायो न। हिकिड़ी ॾिसो न, हाणे पहिरियों तव्हां सां टीचर पहिरें ॾींहं ई तव्हां अचे क्लास में वियो, तव्हां सां स्वीडिश में शुरू थी वञे, तव्हांखे त जेको आहे त पंहिंजो का ख़बर ई कान पवंदी न। हिकिड़ी ॻाल्हि हेॾां थी अचे, ॿी हेॾां थी अचे, ऐं तव्हां इंग्लिश में मतिलबु मां कोशिशि कई ॿ टे, चयो नो 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 प्लीज़ स्वीडिश में जेको आहे न ॻाल्हि तव्हां करे। पोइ कईसूं, ऐं उन सां माण्हू शायदि ख़बर अथव त उन सां सिखी जल्दी थो वञे माण्हू जॾहिं स्वीडिश में। ऐं हू पंहिंजी ॿोली बि बचाइनि था। ऐं हू ॾिसनि था न। हाणे ॾिसो, आहे सॼी इन्वेस्टमेंट जी। तव्हां मुआशिरे जे अंदरि हुकूमतूं हुजनि, अख़्तियारी वारा हुजनि, अख़्तियारी चाहे स्कूल लेवल ते बि न, कम्यूनिटी हुननि जी इहा आहे त मुस्तक़बिल जे लाइ हू ॾिसनि था त ही माण्हू ठीकु आहे जेको आहे सो हिननि मां 30 माण्हू आहिनि, 5 खे न बि मिलंदा, पर 25 खे मिलंदो त सही न हिते असाइलम। ऐं इन्हनि खे स्वीडिश में जेको आहे गुज़ारो करिणो आहे।
स्वीडिश ज़ुबान में उतां ई शुरू था करे ॾियनि सभिनी खे जेको आहे स्वीडिश सेखारनि था। हाणे उते तव्हां कयो छा हेतिरा साल 91 खां वठी? हा 91 पोईं सदीअ जा 9 साल, हिन सदीअ जा 24 साल भरिया तव्हां रहिया आहियो। साईं विच ते पोइ मतिलबु त इहो थियो त असांजो मुंहिंजो मतिलबु क़ौमी उन में सियासत में सिंध जे क़ौमी सियासत सां लाॻापियल त मां हुयुसि ऐं उनजे लाइ क़ुर्बानियूं बि एॾियूं भला इहो विया आहियो जॾहिं हा 81 में जी त उन खां पोइ पाकिस्तान विच में आयो? विच में मां आयुसि अच्छा 82 में मां आयुसि। सो कंहिंखे ॿुधाए आयो? ॿुधाए कोन आयुसि असल में। कहिड़े रस्ते सां? अली हैदर शाह आयो न उते मुर्तज़ा वारनि खे ऐं मां इहो ॿुधायो शायदि पोइ हुन में बि उहो त ठीकु आहे, ॿधिजी वियो ख़ैर सां। हा छक पइजी वियो हा त हू जिन सां तव्हां कीअं आया? उहो ई थो ॿुधायां न त जंहिं हमरा सां ही आयो हुयो गॾिजी उहे 3-4 ॼणा हुआ बलोच हुया। त उन्हनि में शक हुयो त थी सघे थो त इन्हनि जे करे जेको आहे न पंहिंजो विकार छाकाणि त मतिलबु जेकॾहिं पंहिंजो हिकिड़ा माण्हू तव्हां सां अचे रहनि था, तव्हांजो हिकिड़ो पॉलिटिकल सेटअप आहे, उहो बि वरी गोरिला वारफेयर वारो सेटअप, उन में जेकॾहिं को माण्हू जेको आहे पंहिंजो मिलियल आहे हुकूमत सां त उहो तव्हांजे लाइ ख़तरनाक आहे न। त उहो मूंखे मालूम करण जे लाइ जेको आहे न पंहिंजो उहो मोकिलियो। सो मां उते वियुसि। ॿियो बि हमरा हिकिड़ो हुयो इंस्पेक्शन ते विया? हा इंक्वायरी ते। ॿियो बि हमरा हिकिड़ो हुयो। सो उनखे अचिणो हुयो हेॾे। सो मूं चयो यार हाणे उन वटि गाॾी हुई, उनजो गाॾीअ जो बंदोबस्तु कयूं। गाॾी मतिलबु त कोटा खां बाद में, पर उतां जेको आहे अफ़गान हुकूमत जेको आहे या पुलिस या फ़ौज चओ या सिक्योरिटी इदारा उन्हनि असांखे चमन जे बॉर्डर जे थ्रू जेको आहे त उन ई टपायो। सो उतां पोइ असां बस में चढ़ियासीं, कोटा आयासीं। कोटा मां पोइ वरी असां गाॾी कई। सो उतां ईंदे असल में टारगेट हुयो त कराची वञूं था। पोइ मुंहिंजो बि इहो हुयो त हिन हमरा सां मां कराची, ऐं मां ॿुधायो कोन हुयो हुनखे त मुंहिंजो ॻोठु असल में किथे आहे, कीअं आहियां, छा आहियां। बहरहाल मुंहिंजो हुयो त कराची ताईं अचे, पोइ कराची खां पोइ वरी जेको आहे न मां उतां ईअं रफ़ू चकर थी वेंदुसि। सो उते बाई रोड पिया अचूं। हाणे अप्रैल जो महीनो आहे, 26-27 प्रॉबेबली जेका आहे अप्रैल, उन वक़्तु गर्मियूं शुरू थी चुकियूं हुयूं काफ़ी, जेको आहे न गर्मियूं कणकनि में लाबारा हुया, मूंखे यादि आहे सुठी तरह। हाणे कोटा खां असां जेको अचूं था त उहो असां जेको आहे हाणे टाई त कान हुई ॿधल, पर सूट हुयो जेको आहे न पंहिंजो उतां कोटा मां वरितोसीं जेको आहे पंहिंजो। सो कोट बि ऐं सूट बि ऐं शर्ट जेका आहे न। हाणे हिते आयासीं त इन नेशनल हाईवे खां अचूं पिया, कंडियारे पहुतासीं जॾहिं त कंडियारे में जेको आहे पंहिंजो तेल असांखे विझराइणो पइजी वियो गाॾीअ में। तेल विझरायूं पिया उते, पंहिंजो पेट्रोल पंप बिल्कुलु कंडियारे खां ॿाहिरि जेको आहे न पंहिंजो रोड ते अथव पेट्रोल पंप अथव हिकिड़ो। उन वक़्तु त हुयो, हाणे ख़बर न आहे त आहे या न आहे। बहरहाल उहो हुयो उते। सो उते पेट्रोल पंप त मूंखे यादि अचियो त यार ही पंहिंजो हिसबाणी बिरादरान असांजा दोस्त रहमत इनायत ही त हिते रहंदा आहिनि। सो ईअं ॿारहाणी मतिलबु त हींअर त मूंखे खिलण थो अचे त ॼण एॾी सख़्तु पाण ते खिलण थो अचे साईं। एॾी मतिलबु खिलंदा आहियो न साईं, छो न जेको आहे चवंदा हाणे पाण हिते जेकॾहिं मां खिलां न हा त अॼु ताईं ॾींहं ताईं ज़िंदह बि न हुजां। खिलणु ज़रूरी आहे, ॿियनि ते खिलो ऐं पाण ते खिलण जो मज़ो पंहिंजो आहे जेको आहे न। सो ख़ैर मतिलबु त छोकिरो जेको पेट्रोल भरे पियो, मूं चयो बाबा हिते हिकिड़ो रहमतुल्ला हिसबाणी आहे, उनखे तव्हां सुञाणो? वरी सिंध यूनिवर्सिटी जो दिलबर होटल सम्झी ऐं ॿारहाणियूं जेको आहे पंहिंजो बसि बहरहाल मतिलबु त नौजवान जेको आहे पंहिंजो आहे। हालांकि यानी केॾा यानी सिरनि ते पैसा रखियल न, मतिलबु त जेको आहे पंहिंजो पकड़िजे माण्हू त अलाए छा थी वञे इहो। सो ख़ैर हुन चयो त हा साईं रहमतुल्ला हिते राति बि हिते वेठो हुयो, चांहि पियो पीए वेठो जेको आहे पंहिंजो। सो मूं चयो त यार पोइ त इन सां मिलूं था जेको आहे न, वरी मिलांसि थो जेको आहे न। उते हुयो वाक़ई? हा न हुयो न। अच्छा माना छोकिरो कार में चढ़ी, हू ॿियो जेको दोस्त हुयो ऐं हू जेको पठान ड्राइवर हो जंहिंखे कार वारो, कार किराए ते खईं न, उहे असां टई वरी चढ़ी विया आहियूं कंडियारे में।
सो ऐं ख़बर बि न हुई घर जी बि, मां कॾहिं वियो कोन हुयुसि हिननि जे घर। सो उतां पोइ पर ही माण्हू सुञाणींदा हुआ हिननि खे, ही पंहिंजो ॿिन्ही भाइरनि खे। सो उतां पुछियोसि, मूं चयो रहमतुल्ला जो, ऐं मूंखे जेको आहे सूट पियो आहे, हाणे कोट बि पातल आहे, सूट तां यानी अप्रैल जी 26-27 तारीख़ त पघर पिया निकिरनि। सो चयूं त जेको आहे हितां हीअं वेंदो मथे इहो चाढ़ी जेको वञे थो रस्तो, इन खे जेको आहे आख़िर ते हिते जेको आहे न रहमतुल्ला जो त कंहिंखां पुछंदो ॿुधाईंदा तव्हां। आवाज़ चढ़ी वियुसि, मां हिननि खे चयो त तव्हां वेहो हिते, पंहिंजो हू दोस्त बि हुयो ऐं जेको ड्राइवर। उतां चढ़ी ऐं मां जेको आहे रहमतुल्ला वारनि जे हिन में वियुसि। सो बहरहाल मतिलबु मां वञी दरवाज़ो खटकायो, कंहिं ॿुधायो त हीअ आहे दरवाज़ो, चाढ़ीअ ते मथे चाढ़ीअ ते जेको आहे न पंहिंजो कंडिया में चढ़ी पघर वहे पियो ई दफ़ा। सो उतां पोइ पंहिंजो खटकायो दरवाज़ो, हिननि जो नंढिड़ो जेको आहे को निकिरी आयो, भाउ हुयुनि शायदि नंढिड़ो जेको आहे न। त उन ॿुधायो त रहमतुल्ला त आहे पर वेंझे थो जेको आहे न। सो मूं चयो ठीकु आहे, मां इंतज़ारु थो कयांसि त जेको आहे सो मां ॿुधायांसि। और रहमतुल्ला आयो, ॾिसी मूंखे जेको आहे हैरान थी वियो, चई जेको आहे न सफ़ा पंहिंजो जेको आहे वायूं बतातीअसि ॼण त कीअं आहे। मूं चयो बसि हाणे ईअं आहियां, ईअं आयो आहियां, ऐं जेको आहे सो न मूं सोचियो त तोसां जेको आहे सो न मिलियो। सो हुन चयो त हीअ हालतूं तमामु ख़राबु आहिनि, हाणे हीअं कर त हीअ जेका आहे सा पंहिंजो हुननि खे छॾ, हू जेका आहिनि से पंहिंजे रस्ते सां भली वञनि, तोखे मां कोन छॾींदुसि, तूं हिते असांजे साइड में हुननि जी का सैयदनि जी ओता कई, चई उते वेह त पोइ तोखे जेको आहे पंहिंजो मां हलूं था, छा मोहम्मद छा ॾे था हलूं। मूं चयो ठीकु आहे। तो मां उते वेठुसि, पंहिंजो रहमतुल्ला थोरी देरि कई, ऐं हू छा वरी अजीब हिकिड़ी पंहिंजो ॻाल्हियूं पिया कनि, भंग जूं अलाए छा इहो किसा मूं हिननि जेकॾहिं भंग न पियारी मूंखे त मां कम में विधुसि। पोइ मूं चयो त हाणे हिन रहमतुल्ला खे बि कोन थो ॿुधायां, हाणे वरी वञा थो। पर ईअं ई जेको आहे हेठि वरी लही आयुसि। अच्छा, उते आयुसि त जिते मूं गाॾी में छॾियो हिननि खे दोस्तनि खे ॿिन्ही खे, पाण वारो यार ऐं ड्राइवर, उहे हुजनि ई कोन उते। ऐं हाणे हीअ जेको आहे 12-1 बजे जो टाइम आहे, कांव जी अखि पई निकिरे, गर्मी जेका आहे, ऐं उते हिकिड़ो लूसण पियो खपाए, या जेको आहे न कुझु अहिड़ो गाह पियो खपाए पंहिंजो चारो। सो मूंखे ॾिसी मां हीअं ॾिसे साईं, मां सफ़ा परे खां पधिरो माण्हुनि खे जेको आहे गोॾ कंहिंखे ॿधल आहे, कंहिंखे जेका आहे शलवार कमीस, मां वरी सूट में साहब जेको आहे सूट में पियो घुमे। सो माण्हुनि जे तवजो जो हुनजो त एतिरे में हिकिड़े हमरा उहो जेको खपाए पियो गाह, अची साईं तव्हां वारे कार वारे खे तव्हां जंहिंसां आया हुयो, माण्हू नोट कनि था न साईं जेको आहे पंहिंजो। सो चई तव्हां कार वारो जेको आहे उहो त हिते हुयो, हाणे हीअं छॾे वियो, शायदि अचे मोटी अचे। सो मूं थोरो इंतज़ारु कयो। हाणे हीअ अहिड़ी सिचुएशन आहे जो थोरी जेकॾहिं देरि थिए त हू बि नथा मुंहिंजे लाइ इंतज़ारु करे सघनि, ऐं मां बि नथो करे सघां। मां कयो, पोइ मूं सोचियो त जेको आहे सो मुंहिंजो हू छो कंदा इंतज़ारु। जॾहिं हुननि ॾिठो त मां जेको आहे वियो आहियां, त जेको आहे सो पंहिंजो कुझु बि थी सघे थो, ऐं हीअ माण्हू जेको आहे सो ख़ैर बहरहाल मां ॾिठो त इहे उते ई उन ई जॻह ते जिते गाह बाह जी पिड़ी हुई, या कीअं त बस बीठी हिकिड़ी जेका आहे न, उहो चवनि पिया त राणीपुर। त मूं इन इलाइक़े में पढ़ियो आहियां, मूं जेको आहे इन इलाइक़े खां वाक़ुफ़ु आहियां। इहो पंहिंजो कंडियारो, हालाणी, बेलाणी, हिंगोर जा, राणीपुर हेॾां वरी मेरापुर। सो मूं हम न कई त मां बसि बस में जेको आहे न चढ़ी वेठुसि। पोइ बस में चढ़ियुसि, पंहिंजो राणीपुर में लाथईं अचे। हाणे राणीपुर जो जेको बस स्टॉप हुयो उहो शहर खां थोरो ॿाहिरि जेको आहे न पंहिंजो हुयो। पोइ वरी हेॾां वरी स्टेशन ते वञे रस्तो हेॾां वरी। सो पोइ मूं हिते असल में कयो त मूं अगड़नि में पढ़ियो आहियां 3 साल। उते असांजा दोस्त हुयनि, हिकिड़ी फैमिली टर्म्स, उन्हनि सां दोस्त। त उन्हनि मूं चयो त हाणे वञा उन्हनि ॾे थो, उन्हनि ॾे। पर हाणे हीअ जेको राणीपुर खां गंबट वञिबो, गंबट खां पोइ वरी जादो वहण वञिबो, जादे वहण खां पोइ वरी पैदल जेको आहे पंहिंजो हिकिड़ो उन्हनि असांजा जेके हुया पंहिंजो वाक़ुफ़वार फैमिली जिते मां पढ़ियो हुयुसि, उन्हनि वटि वञा। पर हाणे हीअ सूट हीअ नथो हली सघे। त उन जे करे राणीपुर शहर मां मूं चयो त वठां थो, पोइ पोतड़ो बि वठां थो,
ऐं चल हीअ कमीस न रेडीमेड मिलंदी आहे हीअं जेको आहे कफन वारी न पर उहा अॻ में हीअं हूंदी हुई हिकिड़ी जीरनि वारी जेका आहे न कमीस ऐं ड्रिघी ऐं पोतड़ो ऐं हीअ जेको हाजी मर्दाणो चोलो थियो माना। हा ऐं ॿियो हीउ जेको अरब ऐं पोतड़ो न ॿुधंदा आहिनि फ़लस्तीनी टाइप जो हीउ जेको पंहिंजो रूमाल इहो वरितो। हाणे रूमाल में उहे जेको आहे ॿधी पोतड़ो ऐं हू खणी त हाणे मूं किथे अहिड़ी जॻह हुजे जिते हीअ तब्दील कयां पर उते त तब्दील कोन पियो करे सघां त ईअं निकितुसि उतां त जेको आहे सो ॾिठुमि त पंहिंजो टांगे वारो बीठो हुयो त उन सां हिकिड़ो हमराह अॻियां वेठो हुयो सो हुन चयो राणीपुर पंहिंजो न चई स्टाफ राणीपुर वारो न ॿाहिरि स्टेशन जा चई त या इॾे चई सो मूं चयो बाबा कॾहिं थो हली चई बसि हाणे वेहो जेको आहे सो हलूं था सो हाणे हू अॻियां हमराह हुन सां वेठो मां वरी हुन सां पोयां वेहिजी वियुसि त एतिरे में अञा वेठो ई हुयुसि हाणे मूंखे सूट पियो आहे जेको आहे सो पंहिंजो कोट पियो आहे ऐं पंहिंजो पेंट पई आहे त एतिरे में साइड खां जेको आहे कंहिं अची चयो त बाबा तव्हां ते त वारंट आहिनि जेके आहे न लिटरली उहो मूं ॿुधो मतिलबु त ज़ाहिर आहे त मूंखे जेको आहे सो थियो हिकिड़ो पर मूं मतिलबु पोइ छिरक बिरक कोन भरियो हीअं अच्छा हीअं ॾिठो त पहिरियों त ॾिठो त सिपाही आहे ऐं साम्हूं बिल्कुलु साम्हूं उहो पंहिंजो पुलिस स्टेशन जी वॾी राउंड न थींदी आहे इहा उहो पुलिस त अच्छा हुन जीअं ई चयो त वाह तव्हां ते त वारंट आहिनि त हू टांगे वारो हुयो त उन पुछियो साईं कंहिं ते चई हिन तोवार जेको हीउ तोसां अॻ में वेठो आहे इहो भरिसां जेको आहे न पंहिंजो इन ते चई साईं हाणे हीउ अॼुकल्ह त छुटी आयो आहे जेल मां वरी जेको आहे कहिड़ा वारंट अथसि जेको आहे हिन ते पोइ हिते थोरो मूंखे साहु पियो ॿियो कैदी आहे सो चई त जेको आहे अचु भला हाणे साहब सां ॻाल्हाए चई साईं हाणे कल्ह छुटी आयो आहे सुभाणे तव्हां सां वरी अचे मुंहुं ॾींदो जेको आहे न छॾियोसि मां गारंटी थो ॾियां चई तूं गारंटी थो ॾी त पोइ ठीकु आहे पर हाणे वञी केॾां हेॾे पंहिंजो स्टेशन ते चई हा चई पोइ मां बि हलंदुसि भला अच्छा पोयां अचे मूंसां चढ़ी वेही रहियो गॾु जेको आहे सिपाही हाणे ॾिसे पियो मूं ॾे पर मूंखे जेको आहे कपिड़ा वपड़ा इहे टछण में पातल हुजनि सो हा सो पंहिंजो ॾिसे बि पियो हीअं ऐं मां उनखे को मतिलबु त उहो कोन पियो अहिड़ो ॾियां तवजो बहरहाल हुन ज़रूरत न कई मूंखां पुछण जी जेकॾहिं पुछे त ॾाढी गड़बड़ थिए हा जेका सो बहरहाल मतिलबु टपी आयुसि उतां पोइ अचे वरी गंबट खां वेठासूं अचे पंहिंजो उतां हलंदी आहे अगड़नि जे लाइ हिकिड़ी हलंदी आहे पंहिंजो वैगन छेगन उन ज़माने में हलंदियूं अबुल वाह तां गंबट वारो अबुल वाह आहे उतां उन में चढ़ी ऐं अचे जेको आहे पंहिंजो जादे वाहण खां अगड़नि खां अॻ में मां जादे वाहण में लथुसि सो उन में जेको आहे मंझंदि थी वई जेको आहे पंहिंजो टिपहरी ॿेपहरी जे विच ते माण्हू जेको आहे लाबारा ॿबारा कनि पिया आहे पर मां उते वण छण ॾिसी ऐं पंहिंजो पेंट ऐं हुते जेको आहे सो लाथा ऐं छलवार उहो पंहिंजो गोॾ ॿधी ऐं पंहिंजो हू ॿारे ऐं पंहिंजो हुन में सूट ऐं उहो हुन में रूमाल में ॿधी हीअं खणी ॻठड़ी जेको आहे सो पंहिंजो ईअं जीअं इंडियन फिल्मुनि में हूंदो आहे बसि इहो जेको आहे पंहिंजो हुतां पंधु ईअं थी वियुसि सो पोइ उते जेको आहे सो आयुसि त उते उन्हनि सुञातो हिकदमि मूंखे जेको आहे घर वठी विया ऐं पंहिंजो शाम जो वरी हीअ जेका पुल आहे न लाड़काणे वारी हितां पतण हूंदो हुयो अॻ में सो पोइ चाचो गुलाम हैदर हुयो उहो जेको आहे मूंखे वठी आयो घोड़े ते चढ़ी आयुसि पोइ छॾे शाम जो सो 2-3 ॾींहं घर में रहियुसि मां पर यानी एतिरे क़दुरु जो हीउ नंढिड़ो हुयो उन वक़्तु सो नज़ीर जेको आहे न ऐं मुंहिंजी सौट बि जेका आहे पंहिंजो सो उहे ॿई हिकु उमिरि जा हुया नंढिड़ा हुया सफ़ा मतिलबु त हीउ 74 जी पैदाश आहे हीउ ज़मानो आहे मतिलबु इहो थींदो कहिड़ो हुयो ज़मानो इहो साईं 82-83 माना 6-7 सालनि 5-6 सालनि सो मूंखे रखियऊं हिकिड़े कमरे में जिते जेको आहे न को अमां ऐं अबे खां सवाइ जेको आहे उहो वझ वठी अचे पिया मिलनि सो हीअ नंढड़ा इहे खेॾंदा जेको आहे न मां सिगरेट पीअंदो हुउसि उन वक़्तु सिगरेट त खंघियुमि मां न सो हिननि खां ॿुधी वठी सो हीअ वञी अमां ॾे भॻा अमां चई जेको आहे फलाणे कमरे में न को माण्हू थो खंघे सो बहरहाल मतिलबु हिननि खे पोइ वरी
अम्मा आई त चई त तूं जेको आहे खंघे मुंहिंजो खंघियो हूंदुसि तो चई नज़ीर खे ख़बर पइजी वई आहे ऐं जेको आहे सो मुंहिंजो हाणे हीअं कर त हिननि खे वठी आ मां जेको आहे न संदूक पई वॾी रिलियूं बिलियूं न रखंदा आहिनि जंहिंमें मां हिन में लिकी थो वियां ऐं तूं वठी हिननि जी दिलि जाए कर त न त हीअ वरी सॼे शहर में ॿुधाईंदा त जेको आहे पंहिंजो असांजे घर में को खंघे पियो सो ख़ैर बहरहाल मतिलबु इहे करे 3-4 ॾींहं मां घर में रहियुसि पोइ जेको आहे मूं चयो त हाणे वरी अफ़गानिस्तान वञिणो आहे उते बाबा जो को पठान दोस्त हुयो उते ई पठान न ईंदा आहिनि खाटियुनि खणण ते खाटियूं खणंदा आहिनि अचे असांजे इरिगेशन वारा हा इरिगेशन न हू ओॾां ईंदा आहिनि मज़दूर आहिनि मज़दूर पर आहिनि, कमु हा, इरिगेशन जो हा, कंदा पर आहिनि ही हयात मोहम्मद ही माना ऑर्गेनाइज़ कंदो हुनखे पंहिंजो मज़दूर वठी ईंदो हो उन्हनि खां कमु कराईंदो हो पोइ पैसा वैसा ई कर उहो बाबा जो दोस्त हुयो सो पोइ उन सां बाबा चयो त ही जेको आहे न मुंहिंजो पुटु वञणु चाहे थो अफ़गानिस्तान सो इन जो को बंदोबस्तु कर चई कयूं था को मसइलो ई कोन्हे सो ख़ैर उतां पोइ लाड़काणे मां असां वरी टैक्सी कईसूं हिकिड़ी गाॾी चमन जे लाइ सो उतां कोटा खां मतिलबु उहो पठाणनि वारी ड्रेस जेका आहे उहो चाचो हयात पठान जेको आहे खणी आयो हुयो पठाणनि वारो पगड़ी जेका आहे थींदी आहे इहा कुल्लो सो इहो खणी अचे जेको आहे पंहिंजो पहुतासीं चमन सो चमन मां वरी हिकिड़ो पठाण आंदई जेको मोटर साइकिल हाणे उहो मोटर साइकिल ते खणी मूंखे हेॾा हीअं घुमाए जेको आहे न हीअं करे बॉर्डर चमन जे बॉर्डर खां ॿिए तरफ़ लाथईं ॿिए तरफ़ बिल्कुलु साम्हूं चमन जे हुननि जो हिकिड़ो नंढो शहरु आहे पर मार्केट सन वॾो स्पेन बोल्डक हुन पासे जो पहिरियों शहर इहो आहे पहिरियों शहरु इहो आहे ऐं सुठो सो ओॾांहुं पोइ लाथईं हुते पोइ पुलिस खे जेको आहे सिधो मां डायरेक्ट पुलिस चौकी वारनि वटि हलियो वियुसि अफ़गानी हुननि त मूं चयो जेको आहे मां पाकिस्तान जो आहियां ऐं हू जेको कंधार खां जंहिं मोकिलियो हुयो पंहिंजो उन वक़्तु हुयो पंहिंजो ही चवंदा हुया खाद चवंदा हुआ अफ़गानिस्तान जी जेका एजेंसी हुई ख़िदमत इतलात दौलती उनखे चवंदा हुआ दौलत अफ़गानिस्तान न ख़िदमत इतलात दौलती इंटेलिजेंस सर्विस स्टेट इंटेलिजेंस सर्विस हा स्टेट इंटेलिजेंस सर्विस एग्जैक्ट दौलत स्टेट खे चवंदा अरबी लफ़्ज़ हा सो पोइ उन्हनि उते मतिलबु त उहो पहुचायो हुते सो पोइ वरी वञी जेको आहे न मिलियुसि पंहिंजो हुननि सां शाहनवाज़ ऐं मुर्तज़ा सां सो हुननि मीर साहब वटि धणी वटि पहुतासीं पोइ उन्हनि खे ॿुधायोसीं त जेको आहे सो ही पंहिंजी ग़लतीअ सां पकड़िया आहिनि ऐं इहो अहिड़ी का ॻाल्हि कान्हे त पोइ हिननि खे कंहिं पकड़ायो आहे या कीअं अली हैदर शाह वारनि जो जेको आहे अली हैदर शाह सां मिलियो हिन दौर में हिते विच में आयो जॾहिं विच में 2009 में मिलिया न 82 में न 82 में कोन 82 में जेल में हो न हा भले पर जांच त कबी आहे जांच कीअं कजे माण्हू को मोकिलियो हा न बहरहाल मतिलबु त मां न कई हा मतिलबु त जेको आहे करणु मुंहिंजे ख़्याल में मुनासिब बि कोन हुयो जेल में हुयो न या त पका आहे त जेल में आहे हाणे तव्हां स्वीडन में रहो था हा हाणे आख़िरी सुवाल सॼी कचहरीअ जो तव्हां खां पुछां थो बिल्कुलु ठीकु आहे मां हासिल छा आहे तव्हांजा ॿिया ख्वाब कहिड़ा आहिनि ख्वाब उहा ई आहिनि मतिलबु असां जेके शुरू कया तव्हां सची तव्हांखे ॿुधाइजे त मां हमेशह उन्हनि ई ख्वाबनि जे तहत जेका बि एक्टिविटी कई आहे उहा उन्हनि ख्वाबनि खे साबियां करण जे लाइ कई आहे उहा ॿी ॻाल्हि आहे त उन में मौक़ो न मिलियो आहे ऐं विच ते मिसलन स्वीडन में हिकिड़ो त थींदो आहे न माण्हू ईंदा आहिनि इमिग्रेशन करे हे हो करे पोइ कंहिं न कंहिं हुन में लॻी वेंदा आहिनि जॉब करण जे हुन में सो जॉब बि मूं थोरो कयो उनखां पोइ जेको आहे कुझु हिकिड़ो चांस बणियो चांस जा मतिलबु त हिकिड़ो त ॿाहिरि वञी अमेरिका वारनि दोस्तनि सां या इन्हनि सां गॾिजी थोरो जेको आहे एक्टिविटी का कजे ॿाहिरि लेवल ते सिंध जे लाइ हिन जे लाइ सो उन में मूंखे नुक़सानु इहो थियो जो मां मतिलबु त जॉब वॉब जेको हुयो उहो छॾियो उन जे करे ऐं उते वञी जेको आहे सो इहो कमु कयो 2-3 साल पोइ 2-3 साल खां पोइ जेको आहे सो मूंखे
हू ठीकु न लॻो माहौल जंहिंमें मां वियो हुयुसि ऐं जेके मुंहिंजूं उमेदूं हुयूं उहे पूरियूं थींदे मूंखे नज़र कोन पिया आयूं ऐं उते कुझु किसो ॿियो हुयो। सो बहरहाल मां रहियुसि उते लंडन में ऐं उन वक़्तु बर्तानिया हिन में हुयो, पंहिंजो यूरोपियन यूनियन में हुयो। सो उनजे करे मतिलबु मां उन तनज़ीम खे छॾियो बि त पोइ मूंखे इहो मतिलबु प्रॉब्लम कोन थियो त मां उते नथो रही सघां। उते मां जाॾे काॾे वञी सघो था बीइंग यूरोपियन यूनियन। हा, यूरोपियन यूनियन जे ऐं बल्कि मूंखे जेको आहे यूरोपियन यूनियन जे सिटीज़न जे हैसियत में जॉब जेकॾहिं न बि हुयो त उतां जी गवर्नमेंट, बर्तानी गवर्नमेंट मूंखे हिकिड़ो अलाउंस बि ॾींदी हुई ऐं किरायो बि ॾींदी घर जो, जेको जंहिंमें मां रहंदो हुयुसि न। सो उहो उते रहियुसि कुझु वक़्तु, पोइ जॉब वॉब वरी करण जी मुंहिंजो मतिलबु त मूंखे सुठो लॻंदो हो इंग्लैंड, अलाए छा। हालांकि हालतूं स्वीडन जूं बहितर हुयूं, सोशल कंडीशन्स, इकनॉमिक कंडीशन्स, हर लिहाज़ खां मुल्क नंढो। हा, पर लंडन मूंखे वणंदो, अलाए छा। लंडन हिकिड़ी चार्मिंग सिटी आहे न, हिस्ट्री आहे ऐं पंहिंजो उते मतिलबु हिकिड़ो माहौल ई डिफरेंट आहे तव्हां स्वीडन खां बिल्कुलु। त मूं रहणु चाहियो पिए। त इन दौरान पोइ जेको आहे बाबा जी डेथ थी वई, जेका आहे 2007 में या 2006 में, मुंहिंजे ख़्याल 2006 में, 7 में, हा 2007 में। तो अम्मा मतिलबु त कुराड़ी, पोइ मूं जेको आहे पंहिंजो कोशिशि कई त वञिजे वापसि। पोइ हिकु अधु वॾनि माण्हुनि सां बि कयो राब्तो। वॾनि माण्हुनि वरी पंहिंजा रोअण जेको आहे न सो रुना, त मूं हाणे चए थो जेको आहे सो न, हाणे असां खां बि वधीक ही पिया था रोइनि, जेको आहे हाणे इन्हनि खे छा जेको आहे थोरो चवणो आहे। पोइ इन दौरान इहो थियो हुयो त लंडन में मां जेको रहियुसि अरसो, या इंग्लैंड में रहियुसि, त उते ही पंहिंजो हुयो ज़मीर घुमरो उते पढ़ंदो हुयो उन वक़्तु। ज़मीर घुमरो हिते ऑफिसर हुयो, को असिस्टेंट कमिश्नर या कुझु हुयो, छॾे पोइ वकालत पढ़णु आयो। असिस्टेंट कमिश्नरी छॾी आई न। हा। सो उते आयो, पोइ उते मिलंदा हुआसीं पाण, पंहिंजो किसो ॿुधाईं। सो ही वॉज़ वेरी सिंपथेटिक। पीर ॻोठ जे पासे जो, पीरे ॻोठ जे पासे जो आहे बिल्कुलु। सो मूंखे चयईं त मामा हाणे हीअं कयूं था, हाणे सेनेटर आहे। सेनेटर आहे, हा हा। सो मूंखे चयईं त जेको आहे केस तुंहिंजो मां खणंदुसि। उते पढ़ंदो बैरिस्ट्री पढ़ंदो आहे न, बार कंदो। हा। सो पोइ राब्तो थियो, या राब्तो ख़ुदि ई कयईं शायदि, जेको आहे न। त इत्तेफ़ाक़ सां इहो मतिलबु त हुयो, इहो केस जी नोयत इहा आई त जेके मिलिट्री केसिस में जिन खे सज़ाऊं आहिनि उहे वापसि नथियूं वठी वञनि, पर ट्रिकी तौर ते कोर्ट में जेको आहे कयूं त हाणे हिकिड़े माण्हूअ खे सज़ा आहे, एतिरो वक़्तु लोड़ियो अथई, ॿाहिरि ॿुधो बि न अथवसि, वन साइडेड वक़्तु गुज़री वियो आहे। सो इन बुनियाद ते पोइ ट्रिब्यूनल ठही, 2 जज हुया उन में। सो ज़मीर मुंहिंजो वकील हुयो, ऐं इत्तेफ़ाक़ सां मामू यूसुफ उन वक़्तु जेको आहे हू हुयो पंहिंजो इहो छा चवंदा आहिनि, एडवोकेट जनरल सिंध जो जेको आहे। ऐं उहो मामू मुंहिंजो डिफेंस जो रहियो हुयो हिन में, मिलिट्री कोर्ट में। सो जजनि जेको आहे पुछो त हिन में पंहिंजो ज़मीर जीअं केस खे प्लीड कयो, त जजनि पुछो जेको आहे मामे यूसुफ खां, एडवोकेट जनरल जे हैसियत सां, तव्हांखे को एतिराज़ु हुन चयो न, मूंखे को एतिराज़ु कोन्हे, जेको आहे भली अचे जेको आहे। हाणे तव्हां उते पनाहगीर रहियो किथे? स्वीडन में, हा पनाहगीर ई आहियां न, मतिलबु त पनाहगीर मां शहरी आहियां, उतां जो शहरी आहियां बिल्कुलु। उते कमकार करे सघो था? कमकार करे सघूं था, शहरियुनि खे जेके राइट्स आहिनि उतां जा, मां शहरी आहियां बाक़ाइदा, मूंखे उहे राइट्स आहिनि। तव्हांजो असाइलम वारो स्टेटस आहे? असाइलम त आहे न, मतिलबु त पर असाइलम खां वधीक हाणे त मतिलबु त मां सिटीज़न आहियां। सिटीज़न आहियो न, माना हाणे शहरी आहियो। ठीकु आहे। हाणे तव्हां हिते अचो वञो था, हिते बि माफ़ी मिली वई तव्हांखे? हा, ठीकु आहे। हाणे हिकिड़ो ख़्वाबु ॿुधाए, छा था चयो? मुंहिंजो ख़्वाबु ॾिसो, मुंहिंजो ख़्वाबु हमेशह सिंध जे इर्द गिर्द रहियो आहे। ख़्वाबु ॿुधाए। ख़्वाबु इहो आहे त सिंधी माण्हू यूनाइट थियनि ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ। नारो आहे ख़्वाबु ॿुधाए। ख़्वाबु ई त तव्हां पुछो था न,
इहो नारो आहे नारो ईअं न आहे, वक़्त जी ॻाल्हि आहे, इहो साबिया बि थी सघे थो, छो नथो कादिर थिए। बख़्श जतोई अलमारूफ़ कादिर जतोई साहब मूंखे ख़्वाबु ॿुधाए। ख़्वाबु इहो ई आहे, ख़्वाबु सिंध जी जेका आहे पंहिंजो ख़ुशहाल सिंध ॾिसणु चाहियां थो मां, ख़ुशहाल सिंध। ख़ुशहाल सिंध ॾिसणु चाहियां थो, जंहिंमें माण्हू ख़ुशहाल हुजनि, सिंधी ॿोली सिक्योर हुजे, हिते को बि अचे त उनखे महसूसु थिए त हीउ सिंधी माण्हुनि जो वतन आहे, उन्हनि जी धरती आहे, उनखे दुनिया बि तस्लीम करे, ऐं सिंधी माण्हुनि खे बि इहो महसूसु थिए त हीउ असांजो वतन आहे, ऐं जेको आहे सो हीउ असांजो मुस्तक़बिल आहे, हीउ असांजो माज़ी आहे, हर शइ इहा आहे। ऐं सिंधी माण्हुनि खे इहा ख़्वाहिश न हुजे त सिंध छॾे कंहिं ॿिए मुल्क में बहितर ज़िंदगी जे लाइ वञनि, सिंध अहिड़ी बहितर हुजे जो सिंधी माण्हुनि वटि इहो ड्रीम न रहे त ॿाहिरि वञी का सिंध खां बहितर ज़िंदगी जेका आहे न ॿुधाए। इंडिविजुअली थी सघे थो, इंडिविजुअल त माइग्रेशन्स त ओड़नि वक़्तनि में बि थियूं आहिनि जॾहिं पासपोर्ट ई माण्हुनि वटि कोन हूंदा हुया, उहो दौर बि हुयो न, इहे हिकिड़ियूं थींदियूं रहंदियूं आहिनि, तक़ाज़ाऊं हूंदियूं आहिनि माण्हुनि जे इर्द गिर्द जेके, पर हिकिड़ो ट्रेंड न हुजे सिंधी क़ौम में हिकिड़ो, या नौजवाननि में इहो वञण जो त ॿाहिरि वञी का जेका हिकिड़ी बहितर ज़िंदगी गुज़ारियूं। माना सिंधी माण्हू नौजवान खां वठी पोड़े ताईं सेटिस्फाई हुजे त मां पंहिंजी धरतीअ ते जेको आहियां, मुंहिंजी धरती मूंखे सभु कुझु ॾिए थी, ऐं मूंखे ॿी कंहिं शइ जी ज़रूरत न आहे ॿाहिरि वञी, यानी इन मटीरियल सेंस जे इन में न, इकनॉमिक के फ़ाइदा या पॉलिटिकल या इवन आइडियोलॉजिकल जेके आहिनि ख्वाब जेके आहिनि से, या बहितर ज़िंदगी गुज़ारण जे लाइ फ्रीडम जेका थींदी आहे, इंसानु हिकिड़ो फ्री, यानी इंसान, हर इंसान जे अंदरि फ्रीडम जी अर्ज़ त रही आहे न, फ्रीडम त चाहे थो न हर इंसानु, उहो चाहे सिंधी हुजे केरु बि हुजे। सो सिंधी माण्हू जेको आहे सो पंहिंजो कॾहिं बि इन में न रहे त मां जेको आहे हिते ख़ुशि न आहियां, सिंधी माण्हू पंहिंजी धरतीअ ते ख़ुशि महसूसु करे। कादिर जतोई साहब तव्हांजी वॾी महिरबानी लीडर टीवी खे टाइम ॾियण जी। मुख़्तलिफ़ निशस्तुनि में असांजो इंटरव्यू थियो। नाज़रीन, ही हुआ जनाब कादिर जतोई ऑफ स्वीडन शरीफ़ ऐं ऑफ लाड़काना बॉर्डर शरीफ़। कादिर जतोई जेको आहे न, उहो ख़्वाब रखे थो, ऐं ख़्वाब केतिरा क़ैद आहिनि, ख़्वाब केतिरा आज़ादु आहिनि। बकुल अयाज़ी जे ख़्वाब हुजनि आज़ादु त ॿियो छा घुरिजे। इन हवाले सां थोरी ॻाल्हि मां कयां हिकिड़ी, साईं ॿ कयो थोरी ही सेवण में जॾहिं थियो हुयो न धमाको, हा, कलंदर जी मज़ार ते, कलंदर जे मज़ार ते, त अमेरिका में हिन खां अॻु में कहिड़ो हुयो इहो पंहिंजो सदर जेको हुयो, ओबामा, न ही ट्रम्प, डोनाल्ड ट्रम्प। हा, सो उन ॿिए ॾींहं ते टेररिस्टनि ते ॻाल्हाए पियो त ॾिठो न त हीउ इस्लामिक टेररिस्ट केॾा जेके आहिनि ख़तरनाक आहिनि, स्वीडन में जेको आहे न हमिलो कयो अथऊं। इहो अख़बारुनि में आयो बाक़ाइदा। तव्हां सिंध स्वीडन करे छॾी आहे। सो तव्हां स्वीडन शरीफ़ चयो न, त मूंखे सेवण शरीफ़ यादि अचे, सेवण शरीफ़ यादि अचेव। सो माण्हू किथां वञे थो, किथां अचे थो, किथां खां काॾे, काॾां खां केॾां, केॾां खां अञा केॾां, ऐं ज़मीन ऐं आसमान जे विच ते ज़िंदगी सॼी ऋण, ज़िंदगी सॼी सफ़र, ज़िंदगी सॼी मुसाफ़िरी। हिकिड़ो शख़्स, हिकिड़ी जिंदड़ी दर्द हज़ार माण्हू वञे त वञे केॾां, पर जिते बि वञे वरी बि पंहिंजे वतन जो, पंहिंजे मुल्क जो सोचे, वरी बि उनजे माण्हुनि जो सोचे, ख़्वाब बि उहे ॾिसे, ख़्वाब बि उहे लहे। असीं चाहियूं था त जेको कुझु कादिर जतोई जो ख़्वाबु आहे उहो ख़्वाबु साबिया थिए। लीडर टीवी ॾिसण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।